शहर जे कड़ोलाई मोहल्ले ते पुलिस जे वरन अडालन चढ़ाई करे घरन में सुतल औरतन ऐं मर्दन मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिं जे नतीजे में 13 साल आबदा कलोड़ाई फौत थी वई। शहर में दिल ॾोखाईंदड़ वाक़िए पुलिस जी फायरिंग में मारिजी वियल 13 साल आबदा कलोड़ाई जे अमड़ शहर बानो ऐं वालिद हाशिम कलोड़ाई रोईंदे सोनी सिंध न्यूज़ खे ॿुधायो त पुलिस रात देर अंधेरे में असांजे घर में दाख़िल थी तोड़फोड़ कंदे निंड में सुतल औरतन ऐं ॿारनि मथां फायरिंग करे असांजे मासूम न्याणी खे गोलियुनि जो बख बणाए हिकु जीजल अमड़ जी झोली ख़ाली कई आहे। हिननि चयो त अवाम जे तहफ़ुज़ लाइ मुक़रर पुलिस एहलकार ॾोहनि खे घटि करण बजाए उन्हनि खे वधाए रहिया आहिनि ऐं बेगुनाह शहरनि मथां फायरिंग करे रहिया आहिनि। मासूम निगरी आबदा जे वालिद ऐं वालदा सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस ऐं सिंध जे वॾे वज़ीर खे अपील कई आहे त संदनि न्याणी खे क़तल कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। रिपोर्ट मुख्तियार चांडियो, सोणी सिंध न्यूज़, घोड़ाबाड़ी।